नामंजूर नामंजूर, एक सिंध मिटो कानून नामंजूर नामंजूर, एक जारी है जारी रहती जंग असांजी जारी रहंदी, जब तक जनता तंग रहेगी। मसालो आहे सर्विस टीचर इन टाइम स्केल वो असांखे ॾिनो वियो, पर उन में जेको आहे न रिकवरी आहे, जेको बि रिटायर थिए थो उन जा 5-8 लख रुपया उन जा रिकवरी करे था वञनि। उन में असांखे टाइम स्केल ॾियण जो फ़ाइदो न थियो न, जंहिंजे करे असां चऊं था असांखे टाइम स्केल कीअं ॿियनि सूबनि खे ॾिनो वियो आहे कीअं असांखे बि ॾिनो वञे। असां नथा चाहियूं त असांजा मरीज़ ग़रीब वीचारा। शिकारपुर में पैरामेडिकल स्टाफ पारां मुतालिबनि जी मञता लाइ एहतजाज कयो वियो आहे। वधीक तफ़सील वठूं था सचाई न्यूज़ जे नुमाइंदे वाजिद लोहर का। जी वाजिद, तफ़सीलात का आगाह कजो। जी बिल्कुल कमांडो साहब, शिकारपुर में असां तफ़सीली ख़बर शेयर कयूं पिया। शिकारपुर में पैरामेडिकल स्टाफ जी मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज जारी। उन सिलसिले में गुज़िरियल के ॾींहं वे शिकारपुर सिविल अस्पताल साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कंदे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि अब्दुल क़दीर सूमरो, बशीर अहमद लाशारी, आगा अली जान, अज़ीज़ सूमरो, सनाउल्ला शेख, वफ़ा फारूक दल ऐं ॿियनि चयो त जाइज़ मुतालबनि जी मञता लाइ गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां एहतजाज जारी आहे, पर असांजो को बि दावा ॿुधण लाइ तयारु न आहे। सर्विस स्ट्रक्चर सपोर्टिंग टाइम स्केल जी मंज़ूरी, रिस्क अलाउंस जी मुस्तक़बिली बक़ाया हेल्थ प्रोफेशनल अलाउंस जारी कयो वञे। हेल्थ टेक्नीशियन, वैक्सीनेटर जी अपग्रेडेशन ऐं कचनि मुलाज़िमनि खे पको करे मुतालबा तस्लीम कया वञनि। हिननि चयो त मुतालबनि जी मंज़ूरी ताईं एहतजाज जारी रखियो वेंदो। वाजिद अली लोहर, डिस्ट्रिक्ट रिपोर्ट, सचाई न्यूज़, शिकारपुर।